हेलो लेडीज़ एंड जेंटलमैन, आफ्ताब इब्राहिम अस्सलाम। दोस्तों, सनम मारूई ऐं अहमद शाह साहब वारो जेको इंसिडेंट थियो हींअर तव्हांखे सभिनी खे ख़बर हूंदी। सोशल मीडिया जी ज़ीनत हुयो ऐं काफ़ी दोस्तनि जो ख़्यालु हुयो यार पतो हिन ते ॻाल्हायो कोन्हे। सो मूं हिज़्बे मामूल इहो ई चयो त ॻाल्हि थोरी थधी थिए, उन खां पोइ मौक़िफ़ रखंदासीं। छो जो ॻाल्हि जॾहिं गरम हूंदी आहे न त पोइ फॉग ऑफ वार एतिरो हूंदो आहे त उनजी ॻाल्हि जेको दॿिजी वेंदी आहे माण्हू जी। सो इन जे करे मुंहिंजो पहिरें मसइलो हल थी ऐं मसइलो अॼु हल थी वियो। शुरूआत आउं करणु चाहींदुसि असांजे प्यारे दोस्त साईं मुश्ताक सरकी साहब जे हिकिड़ी पोस्ट खां, जंहिंमें सरकी साहब चए थो त जॾहिं सनम मारूई पहिरीं ॾींहुं मूंखे फ़ोन करे मदद लाइ चयो, उन महिल मूं अहमद शाह सां ॻाल्हायो। जंहिं बाद मूं सनम खे फ़ोन करे चयो त मां अहमद शाह तव्हां वटि अचूं था, अजरक उठाइण किथे आहियो? हिन जवाबु ॾिनो त मां ठाह न कंदुसि ऐं अॼु हू वञी पाण वेही रही। आख़िर सिंध एतबार करे त कंहिं ते करे। ठीकु आहे, हाणे हिते मूंखे हिकिड़ो भोग यादि आयो आहे। उहो इहे त हिकिड़े हमरा ते मर्डर जो केस थियो, क़तल कयो। सो हुनखे ॻोल्हा हुई वकील जी। सो अदालत में वियो, वकील ॿिया काफ़ी हुया। हिकिड़े चयो त भई 5,000 वठंदुसि, ॿिए चयो 50,000 वठंदुसि, टे चयो लख वठंदुसि, चौथे वरी चयो त आउं 5 लख रुपया वठंदुसि। त जेको हमरा हुयो अक्यूज़ड, उन चयो त भई जेको 5 लख रुपया वठे थो उहो वकील ज़ाहिर ॻाल्हि बहितर हूंदो, एतिरो वॾो जेको आहे सो अमाउंट थो वठे। अब हुन वकील उहो 5 लख वारो करायो ऐं अदालत लॻी, फलाणो पेशियूं वेशियूं थियूं। महीने ॾेढ जे अंदरि उनखे सज़ाए मौत अची वई। त सज़ाए मौत जॾहिं आई त हू जॾहिं हुतां निकितो पए न ॿाहिरि कोर्ट खां, त उहो साॻी 5,000 वारो वकील बीठो। हुन चयो त यार ॻाल्हि ॿुध, छा थियो तोरे हिन जो केस जो? चया त केस मूंखे सज़ा अची, मौत जी फांसी सज़ा अची वई। त हुन चयो यार तो वकील कहिड़ो कयो? चई उहो वकील 5 लख वारो कयो। चई इहा साॻी कमु मूं 5,000 बि तोखे करे ॾिनो पए न। फांसी त उनखे अचणी हुई। ठीकु आहे, छो केस अहिड़े टाइप जो हुयो। 5,000 मूं कमु करे ॾिनो, तूं हरू भरो जेको 5 लख रुपया भरे ज़लीलो ख़्वार थियो, एतिरा पैसा विझाए। सो चवण जो मक़सदु इहो त हीउ जेको कमु थियो इहो असांजो यार मुश्ताक सरकी वीचारो करे ॾेई छॾिया न तव्हांखे मुफ़्त में, सस्ते में जान छॾाए। पर न साईं, उनखे जेको आहे मिनिस्टर साहिब जे हथां इहो कराइणो। पर जोक सपाट, मज़ाक पंहिंजी जाइ ते। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा त सनम मारूई साहिबा असांजी सिंध जी लेजेंड फ़नकार आहे, तमामु बहितरीनु गुलूकार आहे। आउं सम्झां थो आबिदा परवीन साहिबा खां पोइ ॿिए नंबर ते जेकॾहिं को बहितरीनु ॻाइणी आहे सिंधी मौसीक़ी जी त उहो सनम मारूई आहे। हाणे अचूं था अहमद शाह साहिब खे। अहमद शाह खे आउं 2013 खां सुञाणां थो। कल्ह की पोस्ट मूं तव्हांखे ॿुधायो त असां गॾु जिम वेंदा हुआसीं। अहमद शाह साहिबु हिकिड़ो त इहो आहे त वरी एज जो आहे ऐं वरी एज जे माण्हुनि सां इहो मसइलो हूंदो आहे थोरो शॉर्ट टेम्पर वारो। ॿियो इहो ॻाल्हाइणु थोरो अहमद शाह साहिब जो जेको आहे न इहो बद फज़ील थो जेके पाण चऊं, माना हिकिड़ो एग्रेसिव टाइप ॻाल्हाइणु आहे। हालांकि हू नॉर्मल का ॻाल्हि कंदो न। मिसाल तौरु जेको 2020 वारो मूं तव्हां साम्हूं वीडियो रखियो, उन में जेको अदब फेस्टिवल थिए थो, हाणे उनजी मूंखे अहमद शाह साहिबु दावत की थो ॾे। असां एक्सरसाइज बि कईसीं। मूंखे चई हाँ आफ्ताब क्या हाल है? ठीक हूँ। कल क्या कर रहा है? मैंने कहा कुछ नहीं कर रहा। अच्छा कल आर्ट्स काउंसिल में आ जाना, अदब फेस्टिवल हो रहा है। ठीक है सर, आ जाऊँगा। मुझे अच्छा किस टाइप का है, क्या है? ये चीज़ें हैं सारी। मैंने कहा आप अगर माइंड ना करें तो हम लोग ज़रा वीडियो रिकॉर्ड कर दें इस पर। पोइ मूं वीडियो रिकॉर्ड कई जेको तव्हां कल ॻाल्हि वार ॾिठो। त चवण जो मक़सदु इहो हुनजी माना तबियत जो हिसो आहे, स्टाइल आहे। पर असां वारी क़ौम, पलीजो साहिबु चवंदो जी माना अहिड़ी स्वस्थ ऐं टोटी क़ौम रूह ऐं ज़मीन ते असां कोन ॾिठीसीं। इन जे करे असां वारी क़ौम आहे वांदी। उनखे का शइ हथ थी अचे न, पोइ वठ वठा अहिड़ी थी करे जेको वॾो क़ौमी मसइलो चाहे। हालांकि मसइलो नंढी लेवल ते हूंदो। हालांकि आउं इन ॻाल्हि जे कतई फेवर में न आहियां त जेके असांजा आर्टिस्ट आहिनि कहिड़ी बि न हुयो, त सनम मारूई त ख़ैर वॾी आर्टिस्ट आहे, जूनियर फ़नकार जेके हुयो उन्हनि सां बि इज़त सां ॻाल्हाइजे। हाणे अहमद शाह साहिब जो मसइलो इहो आहे त हुनजो ॻाल्हाइणु अहिड़ो आहे थोरो माना जीअं मुंहिंजे माना बद फज़ील थो ॻाल्हाइणु। सो इन जे करे इवन हुनजो जेकॾहिं मक़सदु बि न हुजे, हालांकि जेकॾहिं उन ईअं चयो आहे त भई त आप लोग सिंधी फ़नकार हमेशह लेट आते फलाणो, उहो ॾाढो ग़लति आहे। उनखे निंदणु खपे। उहो मुंहिंजे ख़्याल सां मिनिस्टर साहिबु ज़रूरु हुन ते उनजी छट पटी हूंदी आहे, उनखे चयो हूंदो, ॿुधायो हूंदो। पर उनखां अलावा बि को बि फ़नकार हुजे उनखे बि इज़त करणु खपे। बाक़ी इहो आहे त असांजी जेको क़ौम आहे, जेको माना कल टियों ॾींहुं वॾा सिंध कार्ड कया पिया, उनजे अखियुनि माण्हू छा रहियो। तो इन जे करे मुंहिंजो इहो हिकिड़ो नंढो मैसेज तव्हांजे साम्हूं इहो सॼी जाइज़ो खोली रखिजे। इन जे करे तव्हां दोस्तनि खे इहो गुज़ारिश आहे त जॾहिं बि अहिड़ो को इंसिडेंट थिए त साम्हूं वारे ॿिए धुर जो बि जेसीं ताईं मौक़िफ़ अचे तेसीं ताईं थोरो हल्को हथु रखंदा कयो। छो जो यू नेवर नो, जेकॾहिं को बि कंहिं ते इल्ज़ाम लॻे थो, जेसीं ताईं हुनजो मौक़िफ़ न अचे त तव्हां पंहिंजो वर्डिक्ट न ॾियो। ठीकु आहे साईं। थैंक यू सो मच। दिस इज़ आफ्ताब इब्राहिम साइनिंग आउट फ्रॉम कैलगरी, कैनेडा, जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिंध सलामत, साथ सलामत। टेक केयर, बाय।